अस्सलाम वालेकुम। दिस इज़ अब्दुल गफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा, त कंप्यूटर क्लास में तव्हां कल्ह पढ़ियो हुयो टाइप्स ऑफ इंटरफेस में कमांड लाइन इंटरफेस पढ़ियो हुयो। ठीकु आहे। अॼु जेको आहे उहो आहे ग्राफिक यूज़र इंटरफेस। हाणे कमांड लाइन इंटरफेस ऐं ग्राफिक यूज़र इंटरफेस में कहिड़ो डिफरेंस आहे उहो अॼु तव्हां पढ़ंदो सम्झंदो, ऐं उनखां अलावा जेको ग्राफिक यूज़र इंटरफेस आहे उनखे तव्हां डिटेल्ड सम्झंदो। ठीकु आहे। त ग्राफिक यूज़र इंटरफेस जेको आहे उहो एज़ कम्पेयर टू कमांड लाइन इंटरफेस ईज़ी टू यूज़ आहे। ठीकु आहे। हीअ आसान आहे इस्तेमालु करण जे लाइ, ऐं उनखां अलावा हिन जो नालो ई जीअं ॾिसो तव्हां ग्राफिक आहे, त हीअ जेका कमांड मिलंदी आहे उहा इनखे मिलंदी आहे ग्राफिक्स जे वसीले। ग्राफिक्स जे वसीले उनखे कमांड मिलंदी आहे कंप्यूटर खे। हाणे तव्हां पुछा कंदो त सर इहो ग्राफिक्स जे वसीले कीअं थी कमांड मिले। हाणे ग्राफिक्स जे वसीले ईअं कमांड मिलंदी आहे त हिन खे पंहिंजो जेको आहे न ग्राफिकल इन्वायरमेंट हूंदो आहे। जेका कमांड लाइन इंटरफेस हुई उनखे पंहिंजो ग्राफिकल इन्वायरमेंट न हुयो, उहा जस्ट हिकिड़ी टेबल हुई जंहिं टेबल ते जेके शॉर्ट टेक्स्ट हुया, इट मीन्स दैट शॉर्टकट जेके हुयूं कमांड्स हुयूं, उहे हिकिड़ो एक्सपर्ट हूंदो हुयो जेको उनखे कमांड्स जेके हूंदियूं उहे यादि हूंदियूं हुयूं ऐं उहे उनखे कमांड ॾींदो हुयो। ऐं असल में फास्ट हुयो उहो कमांड लाइन इंटरफेस जेको हुयो फास्ट हुयो, पर ईज़ी न हुयो। ठीकु आहे। असल में ईज़ी जेको आहे उहो ग्राफिक यूज़र इंटरफेस आहे। कमांड लाइन इंटरफेस छा थींदो हुयो? कमांड लाइन इंटरफेस ऑलरेडी तव्हां पढ़ी चुका आहियो डिटेल। त कमांड लाइन इंटरफेस में कमांड जेका हूंदी हुई उहा मिलंदी उनखे, उन ते तमामु जल्दी सां उहो कमु कंदो हुयो, पर उन में बशर्त इहा त उनखे कमांड्स जेके आहिनि उहे यादि हुजणु घुरिजनि। ठीकु आहे। ऐं कमांड्स जेके हुयूं उहे शॉर्टकट में लिखियूं वेंदियूं हुयूं। उनखां बाद में जेको अॼु जो आहे असांजो टॉपिक उहो आहे ग्राफिक यूज़र इंटरफेस। हाणे ग्राफिक यूज़र इंटरफेस कीअं हूंदो आहे? ग्राफिकल हिनखे पंहिंजो इन्वायरमेंट हूंदो आहे, ऐं उनखां अलावा जेकॾहिं तव्हां कंप्यूटर ते जेको माउस आहे उन माउस जे वसीले तव्हां जेके बि कमांड ॾियणु चाहियो, या कीबोर्ड जे वसीले जेके बि कमांड ॾियणु चाहियो तव्हां, त उनखे ग्राफिक्स जेके आइकन्स हूंदा आहिनि, उनखां अलावा जेके मेन्यूज़ हूंदा आहिनि, या उनखां अलावा जेके विंडो हूंदी आहे उन ते तव्हां कमांड ॾेई सघो था। उहे ईज़ी टू यूज़ आहिनि बट स्लो आहिनि। ठीकु आहे। एज़ कम्पेयर टू कमांड लाइन इंटरफेस। हाणे छा थींदो आहे? विंडोज़ छा आहे? विंडोज़ जेका हूंदी आहे जेको बि तव्हां खोलींदो, इट मीन्स दैट जेकॾहिं कंप्यूटर जेको ऑप्शन ॾिनल हूंदो आहे उन ऑप्शन में जेके पार्टीशन हूंदा आहिनि, जेकॾहिं तव्हां कंप्यूटर जो ऑप्शन खोलियो था, जेकॾहिं कंप्यूटर जो ऑप्शन खोलियो उनमें जेके बि फाइल्स एंड फोल्डर्स आहिनि उहे तव्हांजो छा आहिनि? उहे विंडोज़ आहे। ठीकु आहे। उहो विंडोज़ इन्वायरमेंट आहे। उनखां बाद में आइकन्स छा आहिनि इहो बि पुछा कयो वेंदो अथव, त आइकन्स छा आहिनि? त आइकन्स जेके आहिनि न, कंहिं बि फाइल ते जेको इमेज रखियलु हूंदो आहे, नंढिड़ो इमेज हूंदो आहे, जेको उनखे चवंदा आहियूं असां आइकन। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो जेको ईअं चई सघिजे थो त जेको सिंबल हूंदो आहे, इट मीन्स दैट जंहिंखे असां सुञाणे सघूं जंहिंजे वसीले, त जेको उते फोल्डर आहे, ठीकु आहे, त फोल्डर खे जेको आइकन मिलियलु हूंदो आहे, जेको इमेज मिलियलु हूंदो आहे, जंहिंजे वसीले असां उनखे सुञाणींदा आहियूं त हीउ फोल्डर आहे, उनखे चइबो आहे आइकन। ठीकु आहे। ऐं अहिड़ा आइकन्स जेके आहिनि, जीअं ॾिसो तव्हां वटि कंप्यूटर में हिकिड़ो डॉक्यूमेंट फाइल पियो आहे, ठीकु आहे, तव्हां उनखे ॾिसी करे सुञाणे था वञो त इहो डॉक्यूमेंट आहे। ठीकु आहे। जेकॾहिं वरी उनजी साइड ते तव्हां वटि वीडियो पियो आहे त तव्हां उनखे ॾिसी करे सुञाणे था वञो त इहो असांजो वीडियो पियो आहे। जेकॾहिं वरी तव्हां वटि को MP3 फाइल पियो आहे त तव्हां उनखे ॾिसी करे सुञाणे था वठो त इहो असांजो MP3 फाइल पियो आहे। या उनखां अलावा को बि अहिड़ो A to Z जेकॾहिं को बि तव्हां वटि अहिड़ो को फाइल पियो आहे, तव्हां उनखे कीअं था सुञाणो? तव्हां उनखे परे खां ॾिसी करे उनखे तव्हां सम्झी था वञो त हीउ वीडियो आहे, या हीउ इमेज आहे, या उनखां अलावा हीउ MP3 आहे। ठीकु आहे। या उनखां अलावा हीउ को डॉक्यूमेंट आहे। त इनखे तव्हां छाजे वसीले सुञाणे सघंदा आहियो? तव्हां इनखे आइकन जे वसीले सुञाणे सघंदा आहियो। उनजो जेको नंढिड़ो इमेज हूंदो आहे, जेको उन ते फिट थियलु हूंदो आहे, उनजे वसीले तव्हां उनखे सुञाणे सघंदा आहियो। ठीकु आहे। उनखां बाद में ग्राफिक यूज़र इंटरफेस जेको आहे ॿियो कहिड़ो आहे जेको आहे टाइप, उहो आहे मेन्यू। हाणे मेन्यू छा हूंदो आहे? जेको तव्हां स्टार्ट मेन्यू ॾिसंदा आहियो, जॾहिं खोलींदा आहियो, उन में घणा ऑप्शन्स हूंदा आहिनि। ठीकु आहे। को बि जेको आहे कंप्यूटर में तव्हां मेन्यू खोलियो, इट मीन्स दैट अगरि जेकॾहिं तव्हां कंप्यूटर में राइट क्लिक कयो था त उते बि हिकिड़ो मेन्यू खुली थो अचे। ठीकु आहे। त उहे जेके आहिनि उहे मेन्यू हूंदा आहिनि। उनखां बाद में जेको ग्राफिक यूज़र इंटरफेस आहे उहो ऑलरेडी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त इहो स्लो आहे, कंहिंजे स्लो के एज़ कम्पेयर टू कमांड लाइन इंटरफेस। ठीकु आहे। कमांड्स आर नॉट टेक्स्ट बेस्ड। हुन में छा हुयो? कमांड लाइन इंटरफेस में छा हुयो? जेके कमांड्स हुयूं उहे टेक्स्ट बेस्ड हुयूं। ठीकु आहे। कमांड्स जेके हुयूं उहे कीअं हुयूं? उहे टेक्स्ट बेस्ड हुयूं, पर हिन में कमांड्स जेके आहिनि उहे टेक्स्ट बेस्ड न आहिनि, जस्ट क्लिकिंग बेस्ड आहिनि। त तव्हां हिकिड़ी क्लिक कंदो, तव्हांजे क्लिक जो मोहताज आहे। ठीकु आहे। उनखां अलावा जेकॾहिं तव्हां कंप्यूटर ते जस्ट इंटर कंदो त तव्हांजे इंटर जो मोहताज आहे। ठीकु आहे। उनमें का बि जेको आहे टेक्स्ट इंटर न आहे करिणो तव्हांखे, जस्ट उन ते आइकन ते क्लिक कंदो तव्हां, या जस्ट इंटर कंदो कंप्यूटर सां, उन सां कीबोर्ड सां, त तव्हां उनखे कमांड मिली वेंदी। ठीकु आहे। ईज़ी टू यूज़ आहे पर स्लोअर आहे देन कमांड लाइन इंटरफेस। ओके। उनखां बाद में अॼु जो जेको ॿियो टॉपिक आहे उहो आहे टाइप्स ऑफ OS, टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम्स। ठीकु आहे। ऑपरेटिंग सिस्टम जा टाइप्स कहिड़ा आहिनि
इहे जेके तव्हां न पढ़िया आहिनि उहे आहे सिंगल यूज़र एंड मल्टी यूज़र ऑपरेटिंग सिस्टम, उनखां बाद में आहे बैच प्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टम, एंड उनखां बाद में आहे टाइम शेयरिंग ऑपरेटिंग सिस्टम, एंड उनखां बाद में आहे रियल टाइम प्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टम। ठीकु आहे। अॼु जेको ज़ेरे बहस आहे उहो आहे सिंगल यूज़र एंड मल्टी यूज़र। सिंगल यूज़र एंड मल्टी यूज़र छा हूंदो आहे इन खे ॾिसण त सिंगल यूज़र जेको हूंदो आहे उहो सिंगल यूज़र जेको आहे सो हिकिड़े वक़्त में, हाणे ईअं थींदो आहे त जेको सिंगल यूज़र हूंदो आहे उहो हिकिड़े वक़्त में उनखे हिकिड़ी कमांड जेको आहे इट मीन्स दैट हिकिड़ो यूज़र इनखे इस्तेमालु करे सघंदो आहे कंप्यूटर खे। ठीकु आहे, माना हिकिड़ो ई कमांडर हूंदो आहे उनजो। ठीकु आहे, हिकिड़े वक़्त ते उनजा घणा कमांडर नथा थी सघनि। ऐं उन में छा हूंदो आहे, उनमें ईअं हूंदो आहे, वरी मल्टी यूज़र में ईअं थींदो आहे त हिकिड़ो ई जेको कंप्यूटर हूंदो आहे उनखे मल्टीपल यूज़र जेके आहिनि उहे इस्तेमालु करे सघंदा आहिनि एट अ टाइम। ईअं न आहे, हाणे असल में काफ़ी सारा स्टूडेंट्स जेके हूंदा आहिनि उहे इन में परेशान थी वेंदा आहिनि त मल्टी यूज़र एंड जेको सिंगल यूज़र आहे उनखे त सर केतिरा ई जेको आहे यूज़र इस्तेमालु करे सघंदा। फॉर एग्ज़ाम्पल हिन वक़्तु हिकिड़े वक़्तु मूं इस्तेमालु कयो, उनखां बाद में वरी कंहिं ॿिए मुंहिंजे जेको आहे घर भाती या कंहिं अगरि जेकॾहिं उन में कंप्यूटर लैब में आहे त उन कंहिं क्लासमेट मुंहिंजे इस्तेमालु कयो, इट मीन्स दैट असां हिन खे त बार बार इस्तेमालु करे सघूं था। इट मीन्स दैट इन खे मल्टीपल यूज़र जेके आहिनि उनखे यूज़ करे सघनि था। असल में हिते जेका ॻाल्हि थिए थी उहा एट अ टाइम थी थिए। इट मीन्स दैट तव्हां बि यूज़ कयो ऐं उन ई वक़्त में ॿियो केर बि उनखे इस्तेमालु करे सघे। हीअ हूंदो आहे उनजो त जेकॾहिं हिक ई वक़्त में केरु अगरि इस्तेमालु करे सघे थो उनखे चइबो आहे मल्टीपल यूज़र। जेकॾहिं ॿ खां वधीक यूज़र जेकॾहिं एट अ टाइम इन खे इस्तेमालु करे सघनि था त उनखे चइबो आहे मल्टी यूज़र। ऐं जेकॾहिं हिक ई वक़्त में केरु हिकिड़ो यूज़र सिर्फ़ु उनखे इस्तेमालु करे सघे थो, हिकिड़ो ई उनजो कमांडर थी सघे थो, त उनखे असां चवंदा आहियूं सिंगल यूज़र। आई होप त हाणे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। अगरि जेकॾहिं अञा बि न सम्झ में आयो आहे या अञा इन जे अबाउट का क्यूरी आहे त तव्हां पुछा करे सघो था। ठीकु आहे। उनखां बाद में सिंगल यूज़र ऑपरेटिंग सिस्टम सिंगल यूज़र कैन एक्सेस। हाणे छा हूंदो आहे, सिंगल यूज़र जेको हूंदो आहे उन ते एक्सेस करे सघंदो आहे, उन ते हिकिड़ो सिंगल यूज़र ई पहुची सघंदो आहे, ॿियो केरु उन ते यूज़र न पहुची सघंदो आहे, जेके सिंगल यूज़र ऑपरेटिंग सिस्टम जंहिंजो हूंदो आहे। ठीकु आहे। उनखां बाद में विंडोज़ इज़ एन एग्ज़ाम्पल ऑफ सिंगल यूज़र। विंडोज़ जेका आहे उहा एग्ज़ाम्पल आहे छा जो, सिंगल यूज़र जो एग्ज़ाम्पल आहे। उनखां बाद में लैपटॉप्स ऐं मोबाइल जेके आहिनि उहे बि सिंगल यूज़र आहिनि। ठीकु आहे। कीअं, लैपटॉप्स तव्हां यूज़ कंदा आहियो एट अ टाइम, ॿियो केरु उनखे इस्तेमालु नथो करे सघे जेसि ताईं तव्हां उन मां हथु नथा कढो। ठीकु आहे। या उनखां अलावा तव्हांजो मोबाइल आहे, इहे बि इन जा एग्ज़ाम्पल आहिनि। उनखां बाद में आहे एट अ टाइम ओनली वन यूज़र कैन यूज़ दीज़ डिवाइसिस। हाणे छा कंदो आहे, उहो हिकिड़ो ई सिंगल यूज़र हूंदो आहे, जेको हिकिड़ो यूज़र हूंदो आहे जेको उन्हनि खे हिकिड़े वक़्त में उन्हनि खे इस्तेमालु करे सघंदो आहे। ठीकु आहे। हीअ तमामु ईज़ी टॉपिक हुयो तव्हांजो ऐं उमेदु कजे थी त हीअ तव्हांखे सही तरीक़े सां सम्झ में आयो हूंदो। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इनखे हर शइ खे जेको आहे, हर सब्जेक्ट जेको आहे उन सां सिंसियर थियो ऐं उनखे सिंसियरिटी सां ॾिसो, छो जो टेस्ट तव्हांजी क़रीब आहे हाणे ऐं इंशाल्लाह जल्दी टेस्ट तव्हांजी थींदी। ऐं उनखां अलावा जेके बि जेके कंप्यूटर्स जा जेके क्वेश्चन्स आहिनि उनखे ठीक तरीक़े सां ॾिसो ऐं जेके इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी टेस्ट कंडक्ट कई वेंदी। उन टेस्ट जे लाइ प्रिपेयर रहो। सॼो ॾींहुं तव्हां वटि आहे सुभाणे जो, उन सुभाणे तव्हां इहे सॼा यादि कयो उनखे। इंशाल्लाह शाम जे वक़्त में 7 बजे तव्हांखे टेस्ट ॾिनी वेंदी। ठीकु आहे। थैंक यू।